नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ज़िले ठठे समेत ठठे शहर में गुज़िरियल 17 कलाकनि जी बरसात खां पोइ ठठे शहर में ॿोॾि वारी सूरतहाल, रोडनि ते पाणी बीठल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठठे में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अनवर अली भुट्टो पंहिंजी रिपोर्ट में। इन वक्त असां मौजूद आहियूं आगर मेलो वार्ड नंबर 3 में, जिते कल खां वठी जीअं बारिश जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। इन हवाले सां जेको घरनि में जेको पाणी आहे 4 खां 5 फुट आहे, उन हवाले सां जेका न पाड़े जा रवासी आहिनि उन्हनि खां पुछंदासीं छा चवणु आहे। जी भाई, बस ॿुधायो थी भाउ खे परेशान लॻा पियूं सफ़ा घर में 4 फुट जो पाणी आहे ऐं सफ़ा हालत ख़राबु लॻी पई आहे। ॼाण छा तव्हांजे घर में पाणी केतिरो आहे? 3-4 फुट पाणी हूंदो घर में। तव्हांजे घर में केतिरो पाणी आहे? असांजे घर में 2-2.5 फुट पाणी आहे। ऐं तव्हांजे जेको घर में जेको सामान वग़ैरह आहे उन जो सामान केतिरो वा- जेको आहे? बस सामान वग़ैरह असांजो सही आहे, बाक़ी इहो जो घरनि जे अॻियां पाणी आहे उहो निकाल थी वञे। अच्छा, तव्हांजो ड्रेनेज सिस्टम कीअं आहे? ड्रेनेज सिस्टम पोइ बंदि लॻो पियो। जी नाज़रीन, तव्हांखे असां बाक़ाइदा मंज़र ॾेखारींदासीं जेको घर में 4 खां 5 फुट आहे। ऐं गली जेकी आहे उहो गली तव्हांखे बाक़ाइदा असां ॾेखारींदासीं लाइव तव्हांखे। गली में जेको 5 खां 6 फुट जेको पाणी बीठल आहे ऐं जेको गाॾी जेकी आहे हिते केरु घर मां कढी नथो सघे। इन हवाले सां तव्हांखे असां आगाह कंदा हलूं। जी नाज़रीन, पाड़े में ॿियो बि अदा असां अगरि मौजूदु आहे उन खां असां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। जी बस बिल्कुल हर साल वांगर इन साल भी जी बरसात थी है। बरसात तो अल्लाह जी रहमत होंगी है, पर इंतजामिया की नाअहली के करे आवाम के लिए मुश्किलात पैदा थी वेंदी है। हाँ असां सुबह का मुख्तलिफ़ इलाक़न जा विज़िट कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अलख़िदमत जा रज़ाकार मुख्तलिफ़ जगह ते माण्हुनि खे रेस्क्यू पिया कनि। जॾहिं त सियासी तौर ते असां पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जे कुछ कारकुननि खे भी ॾिठो त उन्हनि हिकिड़ी जगह ते माण्हुनि खे रेस्क्यू पे कयो। ऐं जेको आहे बाक़ी इंतज़ामी उमूर ते को माण्हू हिते नज़र कोन पिया अचनि। त हीअ वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त वोट वठण लाइ त सभु अचनि था, पर जॾहिं आवाम जी ख़िदमत जो मौक़ो अचे थो त सभु ग़ाइब थी था वञनि। महिरबानी तव्हांजी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।